बुलेटिन की शुरुआत कंदासीं इन खबर सां त वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो अहम परॾेही दौरो शेड्यूल कयो वियो आहे। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म शहबाज शरीफ सुभाणे बहरीन जे दौरे ते रवानो थींदो। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो बहरीन जो दौरो गैर मामूली अहमियत रखे थो। वज़ीर आज़म बहरीन जे दौरे दौरान बहरीन जे बादशाह समेत ॿियनि अहम अॻुवाणनि सां मुलाक़ात कंदो। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम शेड्यूल जे हवाले सां त वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो अहम परॾेही दौरो शेड्यूल कयो वियो आहे। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म शहबाज शरीफ सुभाणे बहरीन जे दौरे ते रवानो थींदो। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो बहरीन जो दौरो गैर मामूली अहमियत रखे थो। वज़ीर आज़म बहरीन जे दौरे दौरान बहरीन जे बादशाह समेत ॿियनि अहम अॻुवाणनि सां मुलाक़ात कंदो। अहम ख़बर खां अवां खे आगाह करे रहिया आहियूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो अहम परॾेही दौरो शेड्यूल कयो वियो आहे। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म शहबाज शरीफ सुभाणे बहरीन जे दौरे ते रवानो थींदो। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो बहरीन जो दौरो गैर मामूली अहमियत रखे थो। वज़ीर आज़म बहरीन जे दौरे दौरान बहरीन जे बादशाह समेत ॿियनि अहम अॻुवाणनि सां मुलाक़ात कंदो।